मुझो प्रोग्राम हो कानपुर में प्रोग्राम करे मां मोटी रहियुसि ऐं हिकिड़े तलाव जे किनारे वञी रहियुसि। पंहिंजे ख़्यालनि में हुउमि ओचितो मुंहिंजे पासे में जेको हारमोनियम रखियल हुयो वारो उहो किरी पियो। हाणे तरण मूंखे ईंदो कोन हो, तलाव में मुंहिंजे हारमोनियम पेटी किरी पई। सो पंहिंजे इष्ट देवता झूलण खे यादि कयुमि। मुझ मुंहिंजा मरो डेरा लाल ओ मुंहिंजा ज्योतिन जा जवान हिन भगत जी बुध महर कर। मुंहिंजे प्रोग्राम वारो बाजो हिन तलाव में किरी पियो आहे। मूंखे झटि में लभाए मुंहिंजो एतिरो चवण ऐं झूलण देवता पाण अची प्रकट थियो। चई वरंभो गुरु पुट तोखे छा खपे, मां तुंहिंजे मथां राजी थियो आहियां। मां चयोमांसि मुंहिंजा साईं तव्हांखे त पतो ई आहे मूंखे तरण कोन ईंदो आहे ऐं मुंहिंजो बाजो हिन तलाव में किरी पियो आहे। मां हाणे प्रोग्राम कीअं कंदुसि? चई बसि पुट एतिरी ॻाल्हि। झूलण सिधो तलाव में टपो ॾिनो ऐं झट सां हिकिड़ो चांदीअ जो हारमोनियम खणी करे निकितो। चई वटि पुट लाइ करे हे आहे न तुंहिंजो हारमोनियम। माथा जोड़ी बि चयोमांसि मां न साईं हारमोनियम मुंहिंजो कोन्हे को। वरी झूलण ॿियो दफ़ो तलाव में टपो ॾिनो ऐं ॿिए दफ़े में सोन जो हारमोनियम खणी निकितो। चई वटि पुट हे आहे तुंहिंजो हारमोनियम। वरी माथा जोड़े चयोमांसि न मुंहिंजा साईं हे हारमोनियम बि मुंहिंजो कोन्हे को। झूलण टियों दफ़ो नदीअ में टपो ॾिनो ऐं मुंहिंजो असली ओरिजिनल हे हारमोनियम खणी करे निकितो। चई वटि पुट हे तुंहिंजो हारमोनियम आहे। मां ॾाढो ख़ुशि थियुमि। चयोमांसि साईं हे ई मुंहिंजो हारमोनियम आहे। चई पुट मां तुंहिंजी ईमानदारी ते ॾाढो ख़ुशि थियो आहियां। वठि चांदीअ जो ऐं सोन जो बाजो बि तोखे आयो। वञ हुनखे वञी विकिण शहर में। इन मां जेके पैसा मिलई उन मां पंहिंजो नयो वापारु शुरू कजांइ, नयो बंगलो ठाराइजांइ। अॼु खां वठी तुंहिंजा कष्ट दूर थी विया। सो मां ॾाढो ख़ुशि थियुमि। अची करे शहर में चांदीअ जे बाजे में एॾा पैसा मिलिया, सोनो तारी लिकाए रखियुमि। हाणे हारमोनियम सोचियो था तव्हां चांदीअ मिलंदो त केॾी महिर थी। मां चयो हुनखे मुंहुं पोइ ॾींदासीं। सो सुठो घर ठारायो, तमामु सुहिणो, हर ऐशो आराम जी शइ वरिती। पर चवंदा लक्ष्मी थोरी वधीक ईंदी आहे त पाण सां गॾु थोरी किटपिट बि खणी ईंदी आहे। ऐं भलो थिए एकता कपूर जो जॾहिं लाखुर असांजे इंडिया में ने सीरियल शुरू किया आहिनि, क्योंकि सास भी कभी बहू थी ऐं कहानी घर घर की शुरू छा कयो अथई, असांजे घर जी कहानी बदिले छॾी अथई। हाँ मां सही तो ॿुधायां। मां इंडिया में दुकान बंदि करे चाहे घर 9 पहुचां चाहे 9:30 पहुचां, चवां जेॾी महिल मानी पाए चवंदा अॼु त असली मंदिरा जो खेल आहे। अॼु ॾिसो करण छा थो करे, अॼु ॾिसो मीर छा थो करे। मां चवां मुंहिंजी मिठड़ी खॾ में पए हो तुंहिंजो करण ऐं खॾ में पए नंदनी मूंखे बुख लॻी आहे तूं मानी खाराए। पर हराम जो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे पूरा 11 थींदा उन खां पोइ रंधिणे में वेंदी। हाणे त वरी कहीं तो होगा बि शुरू थी वियो आहे। सो मां झूलण खे ॿाधाईंदो आहियां मुंहिंजा साईं मुंहिंजा प्रोग्राम सूमर खां विस्पति ताईं ॿाहिरि रखाईंदो करे। जुमे खां भले पोइ मां आर्तवार ताईं घर में हुजां। सो छोटी मोटी ॻाल्हि त हर घर में मियां बीअ में चटा बेटी थींदी रहंदी आहे। हिकु ॾींहुं मुंहिंजी घरवारी सपना हमेशह सपननि में ई हूंदी आहे, नाराज़ थी वई ॾाढो। चई बि कोई जीअणो आहे, मूंखे रहणो ई न आहे तव्हां सां गॾु। मां हाणे मरी रहंदमि, घणो ई तव्हां सां जी वरितो, मुंहिंजो जीवन ई नरक करे छॾियो अथव। अलाए छा छा ॻाल्हाईंदी वञे, मां वेठो माट करे ॿुधंदो रहांसि। हलंदी कंहिंजी आहे भाउ, सही ॻाल्हि आहे। सो ॾाढो ॻाल्हाईंदी वञे, मां ॿुधांसि। पर आख़िर उहो गुस्से में ॿाहिरि निकिती, मां पुठियां डोड़ियूं पाईंदो वञांसि। पर उहो हराम जो बीहे ऐं डुकंदी गुस्से में वञी तलाव में टपो ॾिनई। हाणे मुंहिंजा पेर उते ई बीहजी विया, छो त मूंखे तरण ईंदो कोन हो। सो वरी पंहिंजे इष्ट देवता झूलण खे यादि कयुमि ऐं पलो पातुमि। मां चयो मुंहिंजा जोतुनि वारा जवान ओ मुंहिंजा अमर उडेरा लाल, अॼु मुंहिंजी घरवारी मूंसां नाराज़ थी वई आहे। जे सच में तूं आहीं त जाग ऐं जोगी जागी करे मुंहिंजी जोइ खे बचाए। भगवान झूलण तुरंत प्रकट थियो। चई वरंभो गुर पुट तोखे छा खपई? माथा जोड़े बीह रहियामांसि। चयोमांसि साईं मुंहिंजी घरवारी नाराज़ थी करे न तलाव में टपो ॾेई छॾियो आहे, मूंखे तरण बि कोन ईंदो आहे, मां कीअं कंदुमि? चई बसि पुट एतिरी ॻाल्हि। झूलण सिधो तलाव में टपो ॾिनो ऐं ऐश्वर्या राय खणी करे ॿाहिरि निकितो।
चिया वट पुट ये तुझी घरवारी मां ॾाढो ख़ुशि मां साईं आहे मुंहिंजी घरवारी आहे लख जी लानत ते कूड़ा का साईं भेणा शर्म कोन थो अचे मूंसां बि ॻाल्हाई तो कूड़ ऐश्वर्य जी घर इहा आहे मुंहिंजी घरवारी आहे हक़ ॾेई भेणा माथ जोड़े बि रहियोमांसि मां चयोमांसि न मुंहिंजा साईं मूंखे वो पुराणो वारो सीन यादि अची वियो अगरि मां चवंदुमि ऐश्वर्या राय मुंहिंजी घरवारी कोन्हे का त तव्हां वरी करीना कपूर खणी ईंदव ऐं मां चवंदोमांव हीअ मुंहिंजी घरवारी कोन्हे का तॾहिं तव्हां वरी टियों दफ़ो तलाउ में टपो ॾींदव ऐं टे दफ़े में मुंहिंजी असली ओरिजिनल 24 कैरेट सचे सोन वारी घरवारी खणी ॿाहिरि ईंदव ऐं मूंखां पुछंदव पुट हीअ तुंहिंजी घरवारी आहे छा मां चवंदुमि हा साईं मुंहिंजी घरवारी आहे त अॻियां वांगुरु चवंदव पुट मां तुंहिंजी ईमानदारीअ ते ख़ुशि थियो आहियां वञ टे घरवारियूं तुंहिंजियूं थियूं हाणे मुंहिंजा साईं जॾहिं मां हिकु घरवारी कोन थो संभाले सघां त टे घरवारियूं किथां संभालींदुमि सो दया कयो महिर कयो ऐं महिर सिंधियुनि जे मथां सदाई आया आहे अॼोका ॿार बि ॾिसो केॾो न होशियारु आहिनि केॾो बि सम्झाइनि मुंहिंजो पुटु गोपू हिकदमि स्पेशल दिमाग़ अथसि उनखे हिंदीअ में निबंध लिखणु मिलियो भई गांइ जे मथां तूं निबंध लिख ऐसे लिख सो हुन लिखियईं यादि कयईं सुहिणे नमूने भई गांइ असांजी माता आहे गांइ खे 4 पेर हूंदा आहिनि गांइ असांखे खीर ॾींदी आहे खीर में असां रोज़ चांहि ठाहे पीअंदा आहियूं राति जो खीर पीअंदा आहियूं असांखे बल मिलंदो आहे ॿुधी मिलंदी आहे तमामु सुहिणे नमूने यादि कयईं हाणे मास्टर ॾाढो ख़ुशि थिया भई हिन खां गांइ जो निबंध तमामु सुहिणे नमूने असां यादि थी वियो आहे सो हुनखे चयोसि भला हाणे क्रिकेट जे मथां हिकिड़ो निबंध तयारु था करायूंसि क्रिकेट जे मथां हुन लिखणु शुरू कयईं हुन में लिखियईं क्रिकेट में 22 प्लेयर हूंदा आहिनि ऐं 11 ॿिन्हिनि टीमुनि में हूंदा आहिनि क्रिकेट असां ग्राउंड में खेॾंदा आहियूं क्रिकेट खेॾंदे खेॾंदे ग्राउंड में मैदान में गांइ ईंदी आहे गांइ असांजी माता आहे गांइ खे 4 पेर हूंदा आहिनि गांइ असांखे खीर ॾींदी आहे गांइ जो खीर पी करे असांखे बल ॿुधी मिलंदी आहे मास्तर हैरान थी विया चई भेण अञा गांइ वञे कोन थी गांइ आख़िर छॾायूं कीअं न खां सो मैटर हिनखे अलॻि ॾिजे कुझु त गांइ हिन दिमाग़ मां निकिरे सो मैटर हिकदमि नओं ॾिनोसि त बिहार जो मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव उन जे बारे में कुझु लिख सो उन लिखणु शुरू कयो त बिहार जो मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव तमामु सुहिणे सां इंडिया में शासन हलाईंदो आहे ऐं सभिनि खे तमामु सुहिणे रूप सां परेशान कंदो आहे उहो गांयुनि खे चारा खाराईंदो आहे चारनि सां गॾु गॾु पाण बि चारा खाईंदो आहे गांइ मैदान में ईंदी आहे गांइ असांजी माता आहे गांइ खे 4 पेर थींदा आहिनि गांइ असांखे खीर ॾींदी आहे गांइ जो असां खीर पीअंदा आहियूं मरी विया सो मास्तर ॾाढो मुंझी पिया कि भेणा हे मुख्यमंत्री खे बि नथो छॾे पियो क्रिकेट ते नथो छॾे पियो हिन खां या धरती छॾायूंसि पोइ ॾिसो हिन गांइ किथां थी अचे पई हिकदमि नओं मीटर ॾिनोसि भई तुंहिंजे पीउ जी दुबई जहाज यात्रा किशोर कुमार जी दुबई यात्रा हवाई जहाज ते सो लिखणु शुरू कयईं मुंहिंजो पीउ फरवरी महीने में दुबई वियो दुबई जेॾी महिल वियो दुबई मथां मथां सुहिणा नज़ारा पियो ॾिसे वापसि जेॾी महिल इंडिया पियो अचे जीअं इंडिया में आयो मथां हुनखे जंगल नज़र आयो जंगल में कुझु गायूं नज़र आयूं गांइ असांजी माता आहे गांइ खे 4 पेर थींदा आहिनि गांइ असांखे खीर ॾींदी आहे दादा इहे कुझु न कुझु ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि